अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, सिंध में मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जे लाइ सुभाणे 14 ज़िलनि में वोटिंग थियणी आहे, पोलिंग थियणी आहे। उन खां अॻु में इलेक्शन कैंपेन जेकी हली आहे उहा घणे भाङे पीसफुल रही आहे पर असांखे ॾिसिजे थो पियो त केतिरनि इलाइक़नि में तलख़ीअ वारो माहौल आहे। सियासी तौर ते जेका तलख़ी हूंदी आहे उहा मौजूदु आहे। उहा हिकिड़े हद ताईं त जमहूरी स्पिरिट जो हिसो आहे। उहा सूरत हाल रहे थी पई। केतिरनि ई हंधनि ते शदीद मुक़ाबला आहिनि। अॼु सूरत हाल इहा आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते पोलिंग स्टेशन्स आहिनि 14 ज़िलनि में। इलेक्शन जो अमलो ऐं सामान मुंतक़िल थिए पियो। सुबुह जो चूंड थियणी आहे, राति जो सिक्योरिटीअ में इहो अमलो उते रहंदो। पर चूंडुनि खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में जेकबाबाद में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे जंहिं माण्हुनि जो ध्यानु छिकायो आहे। उते हिकिड़ी मोटरसाइकिल में इतलाह मुताबिक़ को धमाकेदार मादो फाटो आहे। उन जे नतीजे में 7 खां 8 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। अॼोके प्रोग्राम में असीं समूरी इलेक्शन जी सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं, पर जेकबाबाद जो वाक़ियो इन करे बहस टियाणू पिया जो इलेक्शन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु थियो आहे। उन बाबति असीं SSP जेकबाबाद आहिनि उन्हनि खां पूरी तफ़सीली मालूमात वठंदासीं। पर गुफ़्तगू में मूंसां गॾु शरीक आहिनि फ़ारूक हकड़ो साहब, असांजा डायरेक्टर न्यूज़, असांजा ॿिया रिपोर्टर साथी बि जॉइन कंदा। पर हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे SSP जेकबाबाद सुमेर नूर चन्ना साहब। महिरबानी साईं चन्ना साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। वाक़ियो कीअं थियो आहे? अॼोके ॾींहं ते वाक़ियो थियण जे करे माण्हूअ जे ज़हन में ॻाल्हि अचे थी त ग़ालिबन हिन जो को इलेक्शन सां तालुक़ु हूंदो अलाए न हूंदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अगरि तव्हांजे ताउन सां मां नाज़रीन खे ॿुधाईंदो वञा त इन जो तालुक़ु कंहिं बि इलेक्शन कैंपेन सां न आहे। हे अॼु वाक़ियो थियो आहे जंहिंमें 2 आया आहिनि एक्यूज़, जिन पहिरियों क्रैकर रस्सी बम हमलो कयो आहे। उन खां पोइ फायरिंग कई आहे लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ ते। उतां 2 लॉ एनफोर्समेंट एजेंसी गाॾी गुज़रनि थियूं। उन खां पोइ पुलिस वारा बि पेट्रोलिंग ते आहे जंहिं ते उन्हनि फायरिंग कई आहे। त इहो इंसिडेंट प्योरली लॉ एनफोर्समेंट एजेंसी ते हमले वारो आहे, इलेक्शन सां रिलेटेड न आहे। इहो थोरो मां तव्हांखे क्लियर करे वठां। फर्दर इन जी जांच कयूं था। जाइ वक़्तु तां जेके शवाहिद मिलिया आहिनि उहे बि इकठा कया पिया वञनि। जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खां बि असां इंटरव्यू वरिता आहिनि। त इन में फर्दर प्रोग्रेस हले थी। सो फार जेके आई विटनेसिस आहिनि अखियुनि ॾिठां शायदि उहे बि चवंदा त हिननि लॉ एनफोर्समेंट एजेंसी खे टारगेट कयो, उन जे लाइ इहो रस्सी बम हमलो कयूं। अच्छा, गिरफ़्तारी बि का थी आहे? अलाए शक जी बुनियाद ते काफ़ी माण्हू खयां आहिनि। पोइ जीअं को आइडेंटिफिकेशन थी वञे एक्यूज़ जी, आई विटनेसिस खां अहिड़ो एविडेंस मिली थो वञे त पोइ ज़ाहिर कई वेंदी हर शइ। लॉ इन्फोर्सर्स खे टारगेट कयो वियो आहे ऐं तव्हां जीअं ॿुधायो त दस्ती बम इस्तेमालु कयो वियो आहे। त इहो जेको मटीरियल आहे, जेको एक्सप्लोसिव इस्तेमालु थियो आहे, उन बाबति डिटर्मिनेशन थियो आहे? अलाए स्पेशल ब्रांच जी टीम आयल, BT टीम जंहिंखे असां चवंदा आहियूं, उन्हनि शवाहिद इकठा कया आहिनि। उहे रिटन रिपोर्ट असांखे ॾींदा त कहिड़े क़िस्म जो मादो हुयो, कीअं यूटिलाइज़ थियो आहे, छा उन जा रेमिनेंट्स आहिनि, उहा रिपोर्ट जल्दी शेयर कई वेंदी। अञा ही बम डिस्पोजल स्क्वाड आयो, उन सामान वरितो, इन हाणे धमाके खे 2-3 कलाक गुज़री चुका आहिनि, मुंहिंजो ख़्यालु आहे त छा 2-3 कलाक गुज़री चुका आहिनि। जीअं ऑथेंटिक रिपोर्ट अचे थी साइंटिस्ट तव्हां सां असां शेयर करे वठंदासीं ॿाहिरि। ऐं लॉ एनफोर्सर्स खे जेकबाबाद में निशानू बनाइण जी का अहमियत आहे? काफ़ी टारगेट जंहिं बि ज़िले में टारगेट थियनि त टारगेट अहमियत वारो आहे। इन करे त हिन ते हेरासमेंट थींदी आहे फोर्सिस जो मोराल किराइण जे करे। पर इनशाला फोर्सिस जो मोराल कोन किरंदो। सभु लॉ एनफोर्समेंट एजेंसी सां कठे आहियूं ऐं इनशाला नंढ वारनि सां सुभाणे इलेक्शन में इन्हनि ई लॉ एनफोर्सर्स खे ड्यूटी ॾियणी आहे। उन खां अॻु में हिन क़िस्म जो वाक़ियो थियो आहे त ट्रेस एंड ट्रैक वारो सिलसिलो शुरू थी वियो आहे या अञा थींदो? मतिलबु ट्रेस आहिनि हे जेके कल्पर्ट्स आहिनि उन्हनि जे पुठियां हिन वक़्तु ई कमु शुरू थी वियो आहे या थींदो? अञा उन वक़्तु ई कमु शुरू थी वियो आहे। तव्हां ॿुधायो शक जे बुनियाद ते जीअं ऑथेंटिफिकेशन थी वेंदी असां माण्हुनि खे जल्दी ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं। पोलिंग स्टेशन्स ते बि ज़ाहिर आहे त पॉलिटिक्स असांजी में हिकिड़ी बिटरनेस त मौजूदु आहे ऐं जेकबाबाद में बि बिटरनेस जूं ख़बरूं आहिनि। उते कहिड़ो इंतज़ाम थियो आहे? पोलिंग जेके बि स्टेशन आहिनि सभिनी पोलिंग जे स्टाफ ते हसासीअ जे हिसाब सां ड्यूटी डिप्लॉय थियल आहे। उन सां गॾु डिफरेंट लाइन एनफोर्समेंट एजेंसी सां गॾु QRF टीमूं असांजूं ठहियल आहिनि, RRF टीमूं ठहियल आहिनि, रैपिड रिस्पॉन्स फोर्स। त अहिड़ो बि को अनटवर्ड इंसिडेंट थिए थो जीअं तव्हां चयो त दिक़त आहे ॿिनि गुरुनि जे विच में, को जहिड़ो जट जो चांस आहे त उनखे बि प्रिवेंट कंदासीं। हिन सां गॾु अहिड़ा इंसिडेंट खे बि प्रिवेंट कंदासीं। जेकी कैटेगराइज़ थियल आहिनि पोलिंग स्टेशन्स 3 कैटेगरीज़ में न, सेंसिटिव, एक्स्ट्रा सेंसिटिव ऐं नॉर्मल।
त उन्हनि जी डिप्लॉयमेंट कीअं आहे, सेंसिटिव जो मतिलबु छा हूंदो, उते केतिरी सिक्योरिटी प्रोटोकॉल हूंदो ऐं एक्स्ट्रा सेंसिटिव ते छा हूंदो, ऐं रेंजर्स जो रोल पोलिंग स्टेशन जे अंदरि हूंदो, ॿाहिरि हूंदो, छा थियो आहे? सिक्योरिटी वाइज कोई डोमेन डिफरेंस थींदो, जेका एक्स्ट्रा सेंसिटिव आहे ऐं नॉर्मल आहे, उन हिसाब सां डिफरेंट स्केल आहे, किथे 8 जवान, किथे 6 जवान, किथे 5 जवान, डिफरेंट एजेंसी बि हुन सां कठे आहिनि। उहो हर ज़िले जो हर पोलिंग स्टेशन जो डिफरेंट आहे, पोइ हिक में कैटेगराइज़ करे नथा सघूं त हिन में एतिरो हूंदो, हिन कैटेगरी में एतिरो हूंदो। असांजे हिसाब सां डिफरेंट शयूं आहिनि। बलोचिस्तान काफ़ी ट्रबल्ड आहे ऐं जेकबाबाद बॉर्डर करे थो हिन इलाइक़े सां, बलोचिस्तान सां, उहो जेको बॉर्डर आहे उन जी कीअं मैनिंग थी आहे, छा थियो आहे उनजो? बॉर्डर तक़रीबन 123 किलोमीटर जो आहे बलोचिस्तान सां, जंहिंखे काफ़ी सारियूं पिकेटूं नाका असांजा आहिनि, उते चेकिंग बि थींदी आहे, उते पुलिस बि डिप्लॉयमेंट आहे। और जेतिरा बि इंसिडेंट बलूचिस्तान में थिया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह सिंध पीसफुल रहियो आहे। हिते महिनत थिए थी ऐं महिनत कंदासीं, इंशाअल्लाह वधीक पीसफुल रहंदो। जेको तव्हां चयो पिया कस्टडीअ में माण्हू वरितल आहिनि या अंडर हिरासत में वरिता विया आहिनि, इहो तइदादु डबल डिजिट खां बि वधीक आहे छा? शक जी बुनियाद ते कस्टडी न चइबो, हुनखे शक जी बुनियाद ते कोई आई विटनेसिस आहिनि त जीअं हुन आइडेंटिफाई कनि त फर्दर हुनखे चेक कंदासीं। थैंक यू साईं, महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। फ़रूक़ साहिब, ही वाक़ियो SSP साहिबु चए पियो त लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ खे टारगेट बनायो वियो आहे। इलेक्शन खे बि जेकॾहिं टारगेट बनाइजे तॾहिं बि मामिलो सीरियस आहे, इलेक्शन अचे पई थी, पर जे लॉ इन्फोर्समेंट जे एहलकारनि खे इलेक्शन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में निशानो बनाइजे तॾहिं बि सीरियस आहे न? साईं, इहो वॾो पैगाम आहे। सुभाणे जी जेका इलेक्शन थिए पई मकानी चूंडुनि जूं, उनजे लाइ इहो वॾो पैगाम आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त जीअं अॻ में कराची ऐं ॿियनि हंधनि ते अहिड़ियूं कार्रवायूं थियूं आहिनि, सो हीअ बि हिकिड़ो पैगाम आहे। ऐं अलाह करे खैर सां सुभाणे वारी मकानी चूंडियूं खैर सां जेकबाबाद में अब्बास गुल सां कोशिशि कयूं था त असीं राब्तो कयूं, उनखां पुछूं त जेकबाबाद में सिचुएशन आहे छा, ऐं ही जे बलूचिस्तान जो इलाइक़ो बि उते गॾु आहे ऐं अहिड़नि मौक़नि में ज़ाहिरात विचूं इंट्रस्ट जेको आहे उहो फ़ाइदो वठण जी कोशिशि कंदो आहे न। अहिड़ा जहिड़ा माण्हू अॻिले ई पंहिंजे कम में हिकिड़े पासे हुजनि त ॿिए पासे हरकत करे। हा, होॾां मथां इलेक्शन सभु माण्हू तक़रीबन या पॉलिटिकल जेके बि माण्हू आहिनि उहे बि मसरूफ़ हूंदा, ऐं उनखां अलावा पुलिस आहे फोर्स, उहे बि पंहिंजे हिन सिक्योरिटी जे हवाले सां मसरूफ़ हूंदा। उन्हनि ॾींहंनि में अहिड़ो वाक़ियो थियणो माना अफ़सोसनाक आहे, ऐं इहो वाक़ई में बि वॾो पैगाम आहे। त अब्बास गुल जेकबाबाद मां असां सां असांजो रिपोर्टर गॾु आहे। अब्बास, ॿुधाईंदो त जेकबाबाद में सुभाणे इलेक्शन आहे, असांजी SSP सां ॻाल्हि ॿोल थी आहे, चूंडुनि जे हवाले सां सूरत हाल छा आहे, ऐं हीउ जेको अॼु वाक़ियो थियो आहे दहशतगर्दीअ जो, इन जो बि चूंडुनि जे प्रोसेस ते को असरु थींदो? केतिरी तयारी आहे, केतिरियूं पोलिंग्स आहिनि, कुझु हुन हवाले सां ॿुधायो। जी हाँ साहब, जेकबाबाद ज़िले में टोटल 4,29,838 वोटर जेके आहिनि सुभाणे उहो पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा, जंहिंमें मेल जेके वोटर्स आहिनि उहे 2,31,116 आहिनि, ऐं फीमेल जेके आहिनि 1,98,772 आहिनि। 397 पोलिंग स्टेशनूं आहिनि, जिनमें मेल पोलिंग स्टेशनूं जेके आहिनि उहे 111 आहिनि, फीमेल जेके आहिनि 108 आहिनि, ऐं कॉम्बाइन जेके 178 आहिनि। पोलिंग स्टेशन में इंतिहाई हसास जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि उहे 112 आहिनि, जॾहिं त हसास पोलिंग स्टेशनूं जेके आहिनि उहे 233 ॿुधायूं वयूं आहिनि, ऐं बक़ाया 52 पोलिंग स्टेशनूं जेके आहिनि उहे नॉर्मल आहिनि। SSP जेकबाबाद मूजिबि जेके 3500 पुलिस जा जेके जवान आहिनि उहे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशननि ते जेके आहिनि उहे पंहिंजा ड्यूटी सर अंजाम ॾींदा। अब्बास ही ॿुधायो, अब्बास हुते ॿुधायो त प्लेयर मुख्य प्लेयर ज़िले में कहिड़ा आहिनि? पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे, PTI आहे, GDA आहे, ॿियूं कहिड़ियूं JUI आहे, ॿियूं कहिड़ा प्लेयर्स आहिनि? ना साहब, जेकबाबाद ज़िले में जेको मुख्य प्लेयर हिन टाइम पीपुल्स पार्टी आहे। पीपुल्स पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि तक़रीबन 44 यूनियन काउंसिलनि में 20 यूनियन काउंसिलनि ते पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार जेके आहिनि उहे कामयाब थी चुका आहिनि। बाक़ी 44 यूनियन काउंसिलनि में टोटल 24 यूनियन काउंसिलनि ते जेको आहे सुभाणे मुक़ाबिलो थींदो। JUI जा कुझु उम्मीदवार हुआ उहे बि तक़रीबन ज़िले मां जेके आहिनि उहे हथु खणी विया आहिनि, मेन जेके पोलिंग स्टेशनूं मेन सीटनि तां जेके हथु खणी विया आहिनि। बाक़ी आज़ाद उम्मीदवारनि में जेको आहे JUI जा कुझु उम्मीदवारनि हथु खयो आहे या कीअं?
तकरीबन जेको आहे जेको उमेदवार आहिनि थुल में जे कुझु वार्डनि ते हुया उहे बि हथ खणी विया आहिनि थुल जी यूनियन काउंसिलनि ते जेकबाबाद जी यूनियन काउंसिलनि ते जेके डिस्ट्रिक्ट मेंबर बीठल हुया या जेके चेयरमैन वाइस चेयरमैन बीठल हुआ तकरीबन उहे हथ खणी विया आहिनि हिन टाइम पीपल्स न पार्टी सां तकरीबन अब्बास सियासत में सियासत बाबति जॾहिं गुफ़्तगू कयो स्पेसिफिक थियो हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे जेकॾहिं मैदान में आहे उन्हनि जा माण्हू आहिनि त उन नाला थियणु घुरिजनि तकरीबन कुझु न थींदो आहे पंजनि खयो आहे सतनि खयो आहे केतिरनि खयो आहे किथे खयो आहे जी बिल्कुलु ना साहब जेकबाबाद ज़िले अंदरि जा जेकबाबाद तालुके अंदरि जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि या जेके यूनियन काउंसिल उन में जहिड़ो आहे जो मुक़ाबिलो न आहे पीपल्स पार्टी सां सिर्फ़ु आज़ाद उमेदवार ई आहिनि उन्हनि जो मुक़ाबिलो थींदो ऐं हीउ जेको मोहम्मद मियां सुमरो जो ग्रुप हुयो मोहम्मद मियां सुमरो जो जेको ग्रुप आहे त उहो हिन इलेक्शन में बल्दियाती इलेक्शन में पीटीआई जा जेके आहिनि उहे उमेदवार ई न आहिनि बीहारे सघिया उहे जेकबाबाद जे ॿिनि वार्डनि ते टोटल जा पीटीआई जा उमेदवार बीठल आहिनि बाक़ी यूनियन काउंसिलनि ते पीटीआई जा उमेदवार ई कोन्हनि महिरबानी अब्बास यानी उते वरी ही आज़ाद उम्मीदवार जेके बीहनि था नाराज़गा उम्मीदवार हुजनि था ॿिया हुजनि था उहे मुक़ाबिलो कनि पिया था आज़ाद उम्मीदवारनि जी जीअं कल्ह ॻाल्हि कईसीं त हिन भेरे आज़ाद उम्मीदवारनि जो टफ टाइम मुक़ाबिलो जेको थींदो पीपल्स पार्टीअ सां या ॿियूं जेके बि पार्टियूं आहिनि मज़बूत उन्हनि सां आज़ाद उम्मीदवारनि जो सख़्तु मुक़ाबिलो इहे जेके आज़ाद उम्मीदवार आहिनि बाज़ारि उन्हनि खे गैर सियासी उम्मीदवार सम्झो वञे थो पर असुल में सियासी उम्मीदवार हिकिड़ा पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि हिकिड़ा नाराज़ वॾियुनि पार्टियुनि जा नाराज़ माण्हू आहिनि पीपल्स पार्टीअ त केतिरनि हंधनि ते फ़ैसिलो न कयो आहे चवनि जेको खटे ईंदो हुनखे असीं ॿ उम्मीदवार हुन जा साम्हूं बीहारियल आहिनि जेको खटे ईंदो उहो असांजो उम्मीदवार आहे गुफ़्तगू जारी रखूं था पर ब्रेक वठूं था ब्रेक जो वक़्तु थियो आहे वेलकम बैक नाज़रीन गुफ्तगू कर रहा हूँ सुभाणे थींदड़ मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले जे हवाले सां फरूक साहब GR जूणे जो आहे मिठीअ मासा सां गॾु GR ॿुधाईंदो त थरपारकर में कहिड़ी सूरत हाल आहे चूंडुनि जे लाइ अमन अमान जी सूरत हाल कीअं आहे सिक्योरिटी छा आहे मुख़्तसर तौर ते ॿुधाईंदो वोट पोज़ीशन छा आहिनि ये थरपारकर में सुभाणे जेके 8 यूनियन काउंसिल आहिनि 6 टाउन कमेटी है एक म्यूनिसिपल कमेटी ते इलेक्शन थी रही है जंहिंमें 7,17,217 वोटर आहिनि उहे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा ज़िले थरपारकर में सिक्योरिटी सूरताल जी ॻाल्हि कजे त 3500 जेके पुलिस ऑफिसर आहिनि एहलकार आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि ज़िले में 744 कलम पिणु लॻायो वियो आहे जॾहिं त पोलिंग स्टेशन ते रेंजर्स जो अमलो पिणु मुक़ररु कयो वियो आहे जॾहिं 708 पोलिंग स्टेशन आहिनि जिते सुभाणे इलेक्शन थींदी अच्छा ही ॿुधायो त हिते मुक़ाबला कहिड़ी नोयत जा आहिनि अरबाब साहबनि जो उम्मीदवार हुया PTI वारा बि हुया पीपल्स पार्टी बि आहे कुझु इंडिपेंडेंट माण्हू बि निकिता हुया मुक़ाबला किथे किथे था ॾिसजनि थरपारकर में पाकिस्तान पीपल्स पार्टी PTI जेको असुल मुक़ाबिलो आज़ाद उम्मीदवारनि विच में थींदो हिते पार्टियुनि जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके बाग़ी अॻवान आहिनि उहे बि हिन दफ़े मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल ते बीठा आहिनि जंहिंमें नंगर पार्कर खां गनी खान खोसो आहे जेको नंगर पार्कर टाउन कमेटी समेत हाड़ो UC आहे नंगर पार्कर जी उन ते मुक़ाबिलो करे रहियो आहे जॾहिं त मोहम्मद खान लुर्ग जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ई अॻुवान आहे जे अरबाब ग्रुप सां इतिहाद करे कलोई जे जेके यूसी आहिनि उन ते मुक़ाबिलो करे उन सां अरबाब सां फैमिली सां जेके लाॻापियल माण्हू आहिनि उहे बि जेके हिक ॿिए सां मतिलबु मुक़ाबिलो आहिनि कलोई UC आहे खेतलारी UC आहे उन ते जेको आहिनि अरबाब ख़ानदान जा जेके फर्द आहिनि उहे पाण हिन में भेरे हिन मुक़ाबिलो करे रहिया आहिनि उहे PTI पीपल्स पार्टी में शमूलियत हुजण करे हिक ॿिए सां मुक़ाबिलो करे रहिया आहिनि महिरबानी GR इहा दिलचस्प सूरत हाल आहे मोहम्मद खान लुंड PPA जो पुराणो कारकुन आहे उन अरबाबनि सां इतिहाद करे वरितो आहे अरबाबनि जा माण्हू PPA अॻु में टोड़े चुकी आहे पाण सां ॻाल्हाए चुकी आहे होॾां गनी खोसो आहे अब्दुल गनी खोसो तालुको जे नाज़िम बि रहियो आहे उहो वरी PPA ख़िलाफ़ थी बीहो आहे इंडिपेंडेंट थी बीठो आहे माना PPA त उहा फार्मूला साॻी उहा ई सूरत हाल थी बीहे साईं जेका अॻु में ॻाल्हि कईसीं त जेके बि आज़ाद उम्मीदवार बीठा आहिनि उहे आहिनि बि सम्झो त पीपल्स पार्टी जी अपोज़िशन वरी जेके खटी अचण खां पोइ जेको खटींदो वरी साॻियो उहो ई पीपल्स पार्टी ज्वाइन करे वठंदो या छाकाणि त उन्हनि इहे आज़ाद उम्मीदवारनि खे वरी ज्वाइन त करणी आहे कंहिं न कंहिं ग्रुप कंहिं ग्रुप में ज्वाइन करणी आहे मकानी चूंडूं आहिनि मकानी चूंडुनि में वरी इहो मामिलो हूंदो आहे त भई हुकूमत कंहिंजी आहे मकानी इदारनि खे हलाईंदी त हुकूमत उन करे पैसे उहो ॾिसंदो उम्मीदवार पंहिंजे फ़ाइदे जे लाइ माण्हुनि जेके कंप्लेन कयूं उनजो तव्हांजो छा ख़्यालु आहे त इफेक्ट ईंदो त माना सॼी 5-13 सालनि खां रड़ियूं कनि पिया साईं न रोड ठहिया न रस्ता ठहिया गवर्नेंस न आहे
साईं उहो ई आहे न, बाख़्तियार न आहे न मकानी निज़ाम असां वटि बाख़्तियार न आहे। जेकॾहिं उहो बाख़्तियार हुजे त हेठि सतह ताईं असांजे अवाम खे फ़ाइदो थी सघे थो। नौशहर फिरोज़ मां महबूब असां सां गॾु आहे। महबूब, नौशहर में सूरत हाल कहिड़ी आहे? उते सभ खां अहम ॻाल्हि त हिकिड़ी नौशहर शहर में इहा आहे त हिकिड़ी नींगरी आहे महानूर शेख जेका आहे, जेका एजुकेशन में कमु कंदड़ हुई, उहा पहिरियों भेरो निकिती आहे। इहो सिंध में ॿियो इंडिकेटर आहे त पढ़ियल लिखियल नौजवान ॿार यंगस्टर्स उहे अचनि था पिया, पर हू अमली सूरत हाल ज़िले में आहे छा? जी बिल्कुलु, ही जेको महानूर जी तव्हां ॻाल्हि कई ना साहब जी, महानूर समेत जेके नौजवान आहिनि, जीअं उमेर खलीफ़ो बि आहे जेको नौजवान आहे, उन खां अलावा खोड़ सारा जेके आज़ाद उम्मीदवार जी हैसियत सां नौशहर फिरोज़ में नवां चहिरा आया आहिनि, उहे मां तव्हांखे ॿुधायां त उन्हनि जी जेका मक़बूलियत आहे उनमें इज़ाफ़ो हुई। अच्छा, ज़िले में मुक़ाबिलो कहिड़ियुनि धुरियुनि में आहे? ट्रेडिशनली मुक़ाबिलो कहिड़ियुनि धुरियुनि में आहे? ज़िले में मुक़ाबिलो किथे आहे? जी नौशहर फिरोज़ में मां तव्हांखे ॿुधायां त GDA ऐं पीपल्स पार्टीअ जा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि में जेको सख़्तु मुक़ाबिलो ॾिसण में थो अचे। ऐं उन खां अलावा ॿियूं त जेके पार्टियूं जतोई साहब आहिनि जेके आहिनि उहे GDA सां गॾु आहिनि। ज़फ़र अली शाह वारनि जो ग्रुप आहे, उहे आहिनि। परते मुख़्तलिफ़ हालाणी कंडियारे महरापुर तरफ़ बि नंढा नंढा ग्रुप आहिनि, उहे बि उन्हनि बि अलायंस खे ठाहिया आहिनि। JUI आहे। जीअं ॾिसो त असां वटि पंहिंजो शकील अहमद जलबानी जेको नून लीग सां वास्तो रखे थो, उन हिकिड़ो पंहिंजो जलबानी इतिहाद ठाहियो आहे। जीअं उन खां अलावा PTI सां तालुक़ु रखे थो साईं सैयद ज़फ़र अली शाह, उन्हनि बि पंहिंजो अलायंस ठाहिया आहिनि। ऐं उन खां अलावा जतोई साहबनि GDA जी जेका आहे, GDA जे इतिहाद पीसफुल इलेक्शन पीसफुल थींदी या उते किन हंधनि ते तकरार जो ख़दशो बि आहे? जी बिल्कुलु, जेके असां वटि 82 पोलिंग स्टेशनूं आहिनि उन्हनि में जेको आहे तकरार जो वॾो हिकिड़ो अंदेशो आहे। ऐं उते त जीअं माना ॾिसो त रेंजर्स ऐं पुलिस जा जेके आहिनि वॾे पैमाने ते अटाला मुक़ररु कया विया आहिनि। महिरबानी महबूब, हिकिड़ो ट्रेडिशनल आहिनि। जे मिसाल नौशहर फिरोज़ में ईअं थियो आहे त नवाज़ अली PP मुखालिफ़ कैंप कढी थी आहे। उते मिसाल कुझु पार्टियुनि ईअं कयो आहे त हिकिड़ी UC ते हिकिड़े सां इतिहाद आहे त वरी ॿी UC ते ॿिए सां इतिहाद आहे। लोकल चूंडियूं आहिनि त इहो बि मामिलो इहो मामिलो घणे हंधि ताईं ॾिठो थो वञे। जीअं JUI जी ॻाल्हि कईसीं त किन हंधनि ते हुननि सीट एडजस्टमेंट कयो आहे पंहिंजो पीपल्स पार्टी सां, वरी किथे वरी हुनजे साम्हूं बीठल आहिनि। या अवामी इतिहाद जीअं लारकाणे वारो हुयो, लारकाणे अवामी इतिहाद, उहो बि वॾी ताक़त रखे पियो उते, वरी उन बि हाणे इतिहाद करे वरी पीपल्स पार्टी साम्हूं आयल आहिनि। इहो नंढनि लोकल सतह ते थिए थो पाण में सीट। अहसान कलवड़ घुटके मां असां सां गॾु आहे। अहसान ॿुधायो त सुभाणे चूंडुनि जे लाइ इंतज़ाम कहिड़ा थिया आहिनि? सामान रवानो थियो, पहुची वियो, सिक्योरिटी में वियो आहे, छा थियो आहे? जी ना साहब, सुभाणे मकानी चूंडुनि जे सिलसिले में जेको पोलिंग जो अमल आहे उनजो जेको सामान आहे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशननि ते त पहुची चुको आहे। जेके ॾूरान इलाइक़नि जी जीअं थर वारा इलाइक़ा आहिनि या जीअं कचे वारा इलाइक़ा आहिनि उन तरफ़ जेको आहे सामान अञा त न पहुची चुको आहे, पर जेको पोलिंग जो अमलो आहे उहो हितां रवानो थी चुको आहे। अच्छा, ही ॿुधायो त घोटकी त ॾाढो पॉलिटिकली चार्ज ज़िलो आहे, उते मुक़ाबला कीअं थिया आहिनि? मतिलबु फैमिलीज़ में बि अंदरि तोड़ फोड़ थी आहे, पार्टियुनि जी बि तोड़ फोड़ थी आहे, कहिड़ी सूरत हाल आहे? जी ना साहब, हिन दफ़े जेको घोटकी में जेको मुक़ाबिलो थी रहियो आहे त इन क़िस्म जो जेको मुक़ाबिलो आहे उहो घोटकी जी तारीख़ में पहिरियों दफ़ो मकानी चूंडुनि में थी रहियो आहे। छाकाणि त सरदार अलीगढ़ ख़ान जेको GDA जो अॻुवान आहे, सरदार मोहम्मद बख्श बहार जेको पीपल्स पार्टी जो MNA आहे, उन्हनि में इख़्तिलाफ़नि सबबि जेको हिन दफ़े मुक़ाबिलो आहे उहो मार ग्रुप ऐं पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि में तमामु सख़्तु मुक़ाबिले थियण जा इम्कान आहिनि। ऐं ॿिन्हिनि धुरनि पारां जेको आहे उहो न चोटी जा ज़ोर जेके आहिनि उहे लॻाया पिया वञनि त उन्हनि जा उम्मीदवार जीअं कामयाबु थियनि। ऐं JUI जो बि हिन पासे ॾे इन्फ्लुएंस आहे? ना साहब, JUI जो जेको उहो मकानी सतह ते जेको आहे उहो मार ग्रुप सां किथे पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि सां जेको आहे उहो सीट एडजस्टमेंट कई वई आहे। ऐं JUI तक़रीबन जेको आहे मार ग्रुप जे उम्मीदवारनि सां, जिते चेयरमैन जो उम्मीदवार मार ग्रुप जो आहे त उते ज़िले काउंसिल जो उम्मीदवारनि जी जेका सीट आहे उहा JUI जो उम्मीदवार ॾहरकीअ जे तरफ़ STP वारा जाम फतह समेजे वारनि बि हिकिड़ो अलायंस ठाहियो हुयो।
जी ना साहब दहेरकी में जेको एसटीपी तरफा जाम फतह समय जेको पंहिंजो अनाउंस थायो उते भी मुकाबला आहिनि पर जेको चोटी जा मुकाबला थियनि पिया सुभाणे घोटकी ज़िले में वो महर ग्रुप ऐं पीपल्स पार्टी जे विच में ट्रेडिशनली त मुकाबला आहिनि पर हीअ ॻाल्हि ज़हन में रखिजे त इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे त नंढा नंढा पॉलिटिकल ग्रुप मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उभरनि पिया इहा फिनामिना उते आहे न त इहा इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे न। जी जी बिल्कुल इहा प्लानिंग कई हुई आहे। हिन दफ़े जेको आज़ाद उम्मीदवार भी जो जेको तादाद आहे उहो बि तक़रीबन तमामु घणो नज़र आयो आहे। घोटकी में तक़रीबन जेको 1524 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि जेके सुभाणे जी इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि। पीसफुल थियण जे लाइ के इंतज़ाम त थिया आहिनि पर तव्हां छा पिया सम्झो त एतिरी कैपेसिटी आहे सरकार वटि जेका हिनखे पीसफुल ऑपरेट कराए वञे या तलख़ी वधीक आहे? जी ना साहब घोटकी ज़िले में चूंडनि जे हवाले सां जेके टिनि एसएसपी ऐं एएसपी समेत जेको आहे पुलिस जा एहलकार जेके उहे मुंतकिल कया विया आहिनि जॾहिं त रेंजर्स जा एहलकार घोटकी शहर में जेके उहे मुक़ररु कया आहिनि पर उहे पोलंगनि ते न हूंदा या जीअं दहेरकी मीरपुर मात्र थी उहे गश्त कंदा रहंदा। किथे बि अनवंदर जेको वाक़ियो पेश ईंदो त उहे एसएसपी जी निगरानी में आहिनि उनखे उते महिरबानी एहसान मतलब इन इलाइक़नि जी इम्पोर्टेंट इहा आहे भले ट्रेडिशनली त जेके एस्टेब्लिश पार्टियूं आहिनि उहे हुजनि पर नंढा नंढा ग्रुप अचनि पिया इहा इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे। नंढा ग्रुप साईं इहा वॾी अहम ॻाल्हि आहे। हिन भेरे इहो नओं पैगाम आहे। हिन भेरे ॾिसंदा हूंदो त तव्हां न सिर्फ़ु घोटकी पर तक़रीबन ॿियनि ज़िलनि में बि ईअं ई थियो आहे त नंढा नंढा ग्रुप आज़ाद उम्मीदवारनि जे नाले सां या ॿिनि कंहिं इतादनि जे नाले सां इलेक्शन में मुश्किल बि पुछाणा बि थिया वीडियो निकिता कैमराउनि ते कावड़ कढी मोबाइल फोन हा इहो बि घणो साम्हूं अची वियो ॾिठो हूंदो तव्हां त किन हंधनि ते इहे बि थियो त पंहिंजो जेके उम्मीदवार हुया उहे गार गंद ते बि लही आया वोटरनि जे लाइ। अहिड़ी सूरत हाल तक़रीबन काफ़ी दिलचस्प बि हूंदी सुभाणे सूरत हाल पर हसास बि हूंदी। जेकबाबाद जो वाक़ियो भले जीअं एसएसपी ॿुधायो पिए त टारगेट सिक्योरिटी एजेंसी जा एहलकार हुया लॉ एनफोर्सर्स हुया पर इलेक्शन जे ॾींहंनि में वाक़ियो थियो आहे टेंशन मुख़्तलिफ़ हंधनि ते मौजूदु आहे ट्रेडिशन्स माण्हू जूं राइवल अदीज़ बि आहिनि इन करे सरकार खे इन हवाले सां त चौकस रहणो पवंदो। गुफ़्तगू जारी रखूं था पर ब्रेक वठूं था। वेलकम बैक नाज़रीन। अॼु जी ॻाल्हि में गुफ़्तगू कर रहे आहियूं मकानी चूंडुनि जे हवाले सां। फ़ारूक साहब मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा रिपोर्टर्स ॿुधाइनि पिया था त मुख़्तलिफ़ हिन ते मुक़ाबला ॾाढा तुज़ आहिनि न। सांगड़ में सही हिन वक़्तु असां सां नादर बुर्दी आहे असांजो रिपोर्टर। नादर उते कहिड़ी सूरत हाल आहे हिन वक़्तु सांगड़ में ऐं कीअं था सम्झो सुभाणे मुक़ाबलो कहिड़नि पार्टियुनि जे विच में वधीक मुक़ाबलो थींदो दिलचस्प? जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त सांगड़ ज़िले में पहिरें महिने में जेके मकानी चूंडियूं जेको सुभाणे थी रहियो आहिनि सांगड़ ज़िले में जेके टोटल 73 यूनियन काउंसिल ऐं 11 टाउन कमेटियूं समेत 4 म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि जॾहिं त सांगड़ ज़िले जी टोटल आबादी जेका आहे उहा 20,60,500 आहे। सांगड़ ज़िले में टोटल जेके रजिस्टर्ड वोट आहिनि उहे 11,59,199 आहिनि जॾहिं त ज़िले में जेको मर्द वोटरनि जो तइदाद आहे जेको आहे 6,32,000। पार्टियुनि कहिड़नि में मुक़ाबले जो वधीक मुक़ाबले जो आहे ख़दशो मुक़ाबलो कहिड़नि पार्टियुनि में सुभाणे थींदे नज़र थो अचे? कहिड़ियूं पार्टियूं आहिनि? मां तव्हांखे ॿुधायां त मुक़ाबलो जेको ख़ासि तौर जेके आहे उहा पीपल पार्टी ऐं जीडीए में आहे त उहे त जेके आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलियां त तहरीक इंसाफ़ आहे जेयू आहे इन खां अलावा जेके आहे इनके अलावा जेको आहे जेयू आहे इन खां अलावा ॿियूं बि जेके पार्टियूं आहिनि ऐं आज़ाद उम्मीदवार पार्टियूं जेके आहिनि उहे बि जेको आहिनि सुभाणे जेको हिसो वठी रहिया आहिनि उहे बि मैदान में लथल आहिनि। नादर इते सांगड़ में पॉलिटिकली टेंशन ॾाढो रहंदो आहे। पोइ भेरे बि हिते किलिंग बि थियूं हुयूं माण्हू मरी बि पिया हुया छाकाणि त पीपी ऐं जीडीए जो जेको तकरार दरादा में थियो उन जो असरु हिते बि आयो। खैरपुर में नारे में छिकताण पई ॿुधिजे। हिते कहिड़ी सूरत हाल आहे? असां ॾिठो त बुगटी इलाइक़े में कुझु कैंडिडेट्स विया हुया त उन्हनि जूं वीडियो हलियूं उन्हनि खे ॾाढी ॾुखी सूरत हाल खे मुंहुं ॾियणो पियो हुयो त छा हिते उन हवाले सां छा सूरत हाल आहे सिक्योरिटी ऐं पीसफुल अमन जे हवाले सां? हाँ जी बिल्कुल इहो जेको आहे यूसी कोट नवाब आहे जिते पीपल्स पार्टी जी हिकिड़ी सीट ते जेको आहे ज़िले काउंसिल जो पंहिंजो उम्मीदवार जेको बीहारियो आहे जिते आज़ाद उम्मीदवार तौरु जेको आहे नवाब मीराली बुगटी जा बीहारियल आज़ाद उम्मीदवार आहे। मां तव्हांखां जनरल पियो पुछां स्पेसिफिक न पियो पुछां सिक्योरिटी छा आहे सिक्योरिटी कीअं थींदी? जी बिल्कुल मां इहो जेको मां तव्हांखे ॿुधायां न सिक्योरिटी जेके आहिनि उहे ॿुधाइनि त हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। उते 4,000 जेको आहे 32
पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि जिसमें लेडीज़ पुलिस एहलकार बि मुक़ररु हूंदा ऐं उन पोलिंग स्टेशन ते जेके रेलवे जा जवान बि उते मुक़ररु कया हुन। महिरबानी महिरबानी ॾिसो सांगड़ हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो आहे जिते हिस्टोरिकली टेंशन वारो अॼु जो ज़मानो न आहे। माना इन जा रूट्स जेकॾहिं वेझड़ाईअ में बि ॻोल्हजनि न त 70 भुट्टो साहब पोइ उन ज़माने जो पीर साहब पागारे जो टेंशन पोइ उहो वरी जेतोणीक फंक्शनल लीग ऐं PPA गॾिजी हुकूमतूं बि ठाहियूं आहिनि पर उहो छिकताण वारो तालुक़ु आहे उनजो असरु रहे थो। ऐं सांगड़ में फंक्शनल लीग जा वटि थोरे पीपल्स पार्टीअ वटि डाई हार्ड क़िस्म जा माण्हू हुजनि था पिया इन करे सिक्योरिटी हिते काफ़ी इम्पोर्टेंट हूंदी आहे। इंतिज़ामिया खे इन्हनि इलाइक़नि में वधीक ध्यानु ॾियणो पवंदो ऐं इहो ईअं आहे त इन इलाइक़े में कुझु गड़बड़ थिए त वरी नारे में वञी पवंदी नारे में पवंदी ख़ैरपुर में पवंदी माना ॿियो ॿियनि ज़िलनि ताईं कहाणी हली वेंदी आहे न। उहो काफ़ी इम्पोर्टेंट इलाइक़ो थी थो वञे पियो ऐं उते वोटनि जो बेल्ट बि ईअं आहिनि। मिसाल सांगड़ जो हिकिड़ो फंक्शनल वारो इलाइक़ो आहे खिपरे सिंजोरे ॾे वरी ॿी कहाणी आहे टंडे आदम ॾे वरी टी कहाणी आहे पीपल्स पार्टी पीराणियूं गादियुनि जो इन्फ्लुएंस वॾो आहे। कंबर मां तुफ़ैल चांडियो असां सां गॾु आहे। तुफ़ैल ॿुधाईंदो त कंबर शहदाद कोट में जेको आहे सुभाणे जेको चूंडुनि जो पहिरियों मरहलो थींदो छा कहिड़ा मुक़ाबला तव्हां एक्सपेक्ट पिया कयो हुते? जी बिल्कुलु ना साहब जीअं त सिंध जो 14 ज़िलनि मां ज़िले कंबर शहदाद कोट में बि मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि। उन सिलसिले में ज़िले जे अंदरि जेको आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं जेको आहे उन्हनि जे ई आज़ाद उम्मीदवारनि जो जेको आहे उहो पाण में सख़्तु मुक़ाबिलो ॾिठो थो वञे पियो। ॿियूं पार्टियूं न आहिनि छा? जी जी बिल्कुलु नाज़ाब JUI ऐं PTI जा बि जेको आहे इलाही जेको आहे जॻहियुनि ते उम्मीदवार जेको आहे हिननि सां मुक़ाबिलो कंदा लेकिन हिते इहो मामिलो अक्सर ॾिठो वियो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आज़ाद उम्मीदवार जेके आहिनि उहे वॾी अक्सरियत में अचनि था पिया ऐं उन्हनि जो अक्सरियती वोट बि आहे जंहिंजे करे उहे सख़्तु मुक़ाबला ॾिठा विया आहिनि। अच्छा आला हिते विच में प्रेशर हलण जूं ख़बरूं आयूं त कुझु माण्हुनि बीठा वरी दॿा में उन्हनि खे हथु खणणा पिया इन क़िस्म जा वाक़िया थिया आहिनि त पोइ पोलिंग में इन क़िस्म जो यकीनी बणिजी सघंदी त प्रेशर इस्तेमालु न थिए? ना साहब हिते इन जहिड़ो को प्रेशर ॾिठो कोन वियो आहे। अलबत्ता सोशल मीडिया ते हिकु ॿ क्लिप्स अहिड़ियूं जेको आहे उहे गर्दिश कयूं पए लेकिन अहिड़ो को मामिलो नोट प्रेस जे अंदरि को अहिड़ो मामिलो नोट कोन थी सघियो आहे त कंहिं बि उम्मीदवार खे प्रेशराइज़ करे। इहो ॿुधायो त सिक्योरिटी हिते टेंशन केतिरो हूंदो आहे? ट्रेडिशनली इलाही चूंडूं पीसफुली थी वेंदियूं आहिनि या हिते के मिसे पग में थिया आहिनि ऐं उन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ छा कयो वियो आहे? ना साहब पंहिंजो ज़िले कंबर शहदाद कोट जे अंदरि जेको आहे उहो इंतिहाई पुरअमन माहौल शुरू खां वठी रहियो आहे। अलबत्ता बलोचिस्तान खे लॻंदड़ जेके इलाइक़ा आहिनि कंबर शहदाद कोट जा कुबू सईद खान सिजावल ऐं शहदाद कोट उते अक्सर जेके आहिनि पोलिंग स्टेशनुनि ते हिकु ॿ दफ़ा जेका आहे उहे पुरतशदुद जेको आहे वाक़िया थिया आहिनि लेकिन हिन भेरे पुलिस जे तरफ़ां ऐं रेंजर जे तरफ़ां मुकमिल जेको आहे उन जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि हसास तरीन उन्हनि ते जेको आहे सिक्योरिटी प्लान सख़्तु कयो वियो आहे ऐं मुमकिन आहे त उते जेको आहे अमन सां जेका आहे उहा इलेक्शन थी। फिर हुते नवां इतिहाद बि साम्हूं आया आहिनि कुझु जीअं हिकिड़ो आज़ाद उम्मीदवारनि जो इतिहाद आहे कुझु ॿिया अहिड़ा नंढा नंढा इतिहाद बि साम्हूं आया आहिनि उन्हनि जो कहिड़ो असरु आहे हुते? जी बिल्कुलु फर साहब हिते इतिहाद JDA जो जेको आहे उहो गॾियल इतिहाद हिते जेको आहे कंबर शहदाद कोट में मुनज़िम थियो हुयो लेकिन अक्सरियती हुननि जा उम्मीदवार जेके आहिनि उहे किन किन हंधनि ते जेको आहे उहो PP जे हथ में जेको आहे दस्तबरदार बि थी विया ऐं किन किन हंधनि ते हिन वक़्तु बि हुनजो सख़्तु मुक़ाबिलो थियण जो अंदेशो आहे। महिरबानी तुफ़ैल तव्हां असांखे जॉइन कयो। ॾिसो सूरत हाल जीअं तुफ़ैल ॿुधायो पिए न त जेको बलूचिस्तान वारी बॉर्डर ते कुझु पोलिंग स्टेशन ते थींदी आहे माना हुते तव्हां इलेक्शन अमले खे यरगमाल बनाए ठप हाणी जेको वणे कयो एतिरा वोट हणी छॾियो जो वोट प्रोपोर्शन आउट थी वञनि त सॼी इलेक्शन बि थी वेंदी आहे न। ऐं हीअ जेतोणीक आहे त नंढी इलेक्शन पर नंढी इलेक्शन वॾी पार्टियुनि खे ॾच में विझी छॾियो आहे न छाकाणि त जीअं पीपल्स पार्टी ज़ाहिर वॾी पार्टी आहे त हुनजा उम्मीदवार हुनजा जेके विलिंग कैंडिडेट आहिनि उहे बि घणा आहिनि दरख़्वास्तूं ॾियनि था टिकट हिकिड़े खे मिलंदी ॿिया नाराज़ थियनि था पर PPI मुंहिंजो ख़्यालु आहे कामयाबु स्ट्रेटजी ठाही आहे त जेको खटे ईंदो हुनखे पार्टी में शामिल करे छॾींदो। ॿियो वरी कंबर शहदाद कोट में जेके ॿ पीपल्स पार्टी जा MPAs हिक ॿिए जे साम्हूं आहिनि उनजो बि त अपोज़िशन खे कुझु घणो फ़ाइदो पहुची सघे थो। ख़ैरपुर मां सैफुल्ला असां सां गॾु आहे। ख़ैरपुर
सैफुल्ला खैरपुर खे इन भेरे काफ़ी हिसास सम्झो पियो वञे, नारे में काफ़ी छिकताण जा इतला पिया मिलनि। जी साईं, ये खैरपुर में जेको आहे सो 28 यूनियन काउंसिल 20 टाउन कमेटियुनि ते जेको आहे सो चूंड थी रही आहे, जिते खैरपुर में जेको 13,21,407 वोट आहिनि ऐं दाख़िल आहिनि, जिन मां 7,12,136 वोट मर्दनि जा आहिनि, 6,09,000। सैफुल्ला इहा डेटा इंतजाम आहे, पर वक़्तु घटि आहे, इन करे मां तव्हां खां स्पेसिफिक पुछां पियो त नारो कोट विझी कोट बंगलो कुझु इलाइक़नि में छिकताण जा इतला बि पिया अचनि, पीरगोठ वारे पासे ॾे सूरत-हाल छा आहे? जी नहीं, बिल्कुल वक्तन बिल्कुल जेको आहे सो उम्मीदवारनि जे विच में छिकताण थींदी रही आहे। नारे में भी छिकताण जा जेको आहे सो मामलो हली रहियो आहे ऐं नारे तालके में जेको GDI जी पोजीशन आहे उहा बहितर आहे। उते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार बि उथियल आहिनि, उन्हनि में बि जेको आहे सो इन जे करे उन्हनि जे विच में छिकताण हलंदी रहे थी। कोटली जी जेको आहे उते बि जेको आहे सो पीपल्स पार्टी जा उम्मीदवार ऐं जेको आहे सो GDA जा उम्मीदवार आम्हूं साम्हूं बीठल आहिनि। सिर्फ़ दराज़ा वारी जेका पोलिंग स्टेशन आहे जिते आम चूंडुनि में बि खूनरेज़ी थी हुई, उते कहिड़ी सूरत हाल आहे, उते सिक्योरिटीअ जा कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि? सही गंबट खे जेको आहे सो हसास करार ॾिनो वियो आहे ऐं जेको आहे सो वधि खां वधि जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि उहे इंतिहाई हसास जेके खैरपुर ज़िले में करार ॾिनियूं वयूं आहिनि उहे गंबट जूं आहिनि, छो त अॻ में बि गंबट में जेको आहे सो इलेक्शननि में अणवणंदड़ वाक़िया जेको आहे खैरपुर जे कच्चे में इहे अॻे शिकायतूं आयूं हुयूं त पोलिंग स्टेशन्स जो अमलो यरगमाल थींदो, ठप्पा लॻंदा हुया, उनखे सिक्योर करण लाइ कुझु थी सघियो आहे? सर, हिन वक़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम जेको आहे सो तमामु बहितर कया विया आहिनि। हुनजे लाइ जेको आहे सो रेंजर्स एहलकार बि मुक़ररु कया विया आहिनि, पुलिस जा एहलकार, जॾहिं त जेको आहे सो पाकिस्तान आर्मीअ खे बि जेको आहे सो रिज़र्व रखियो वियो आहे। अॻे जेके शिकायतूं ईंदी रहियूं आहिनि त जेको आहे सो खैरपुर जे कच्चे वारे इलाइक़े में जेको आहे सो अमले खे यरगमाल बणाए ऐं जेको आहे सो वोट लॻाया वेंदा हुआ। उन ॻाल्हि महिरबानी उते सिक्योरिटी बनाई अथनि फारूक साहब, सिक्योरिटी त आहे, पर ज़ाहिर त सभिनी इलाइक़नि में फॉल्ट लाइन्स जिथे किथे नज़र अचनि थियूं पयूं, इन करे सिक्योरिटी ही हिकिड़ो त लोकल पार्टी जी चूंडूं चङा त पाड़े में ॿ उम्मीदवार त पाड़नि में टेंशन पैदा थी थो वञे, त इहो काफ़ी ॾुखियो कमु आहे। काफ़ी ॾुखियो कमु आहे साईं, ऐं ख़ासि करे खैरपुर ज़िले में त तव्हां जीअं ॿुधायो चुनको नारो, वरी हेॾो असांजे दराज़ा जी पोलिंग स्टेशन जिते आम चूंडुनि में खूनरेज़ी बि थी, 12-13 ॼणा शहरनि जी हिकिड़ी पंहिंजी फिनामिना आहे, मसइला आहिनि। माना इहे मसइला तमामु मुंहिंजो ख़्यालु आहे सभ खां इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा हूंदी त सुभाणे चूंडूं थींदियूं ऐं आम माण्हू सिंध जे वोटर खे बि ॾिसणु घुरिजे। 15 साल रड़ियूं कंदा रहनि था त हीउ न थियो हू न थियो, त हुन बाबति फ़ैसिलो पंहिंजे ज़मीर सां कनि। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ मकानी चूंडूं हिकिड़े ॾींहं जो मामिलो थी वेंदियूं, पोइ ख़तमु। उन खां पोइ जेको समाजी तालुकात आहिनि, माण्हू पाड़नि में गॾु रहनि था, इलाइक़नि में गॾु रहनि था, उहो ऐं पीसफुल हुजणु, इंसानी ज़िंदगी, इंसानी तालुक़ु, इंसानी रिश्तो, उहो इम्पोर्टेंट आहे। ज़रूरी आहे त इन्हनि शयुनि क़दुरनि खे नज़र में रखियो वञे जीअं चूंडूं पुरअमन थियनि। फारूक साहब, महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, गुफ़्तगू मोकिलायूं था इलेक्शन अपडेट्स जे हवाले सां। सुबुह जो बि असीं तव्हां सां ख़ुसूसी नशियात जी हाज़िर थींदासीं, पर हिते मोकिलायूं था। आला भाई।